थींदड़ सितारे जो कसम जे पढ़ंदासीं इदा हवा त पोइ बुलंद थींदड़ सितारे जो कसम पर जे पढ़ंदासीं वन नज्म इदा हवी हवी पढ़ंदासीं त लहंदड़ सितारे जो कसम ॿिन्ही सूरतुनि में इशारो मेराज शरीफ जी तरफ़ जॾहिं अल्लाह जा महबूब 27वीं रात मथे वञी रहिया अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे अचण जो कसम जॾहिं मेराज करे लामकान करे वापस मोटिया रब फरमायो मुंहिंजा महबूब तुंहिंजे हेठि वञण जो कसम कई सूरतूं मेराज कलाक हिकिड़ो आहे मौज़ू वॾो आहे सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि हिकु सबब त अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे इहो मेराज छाजे लाइ कराए हालांकि अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे वॾा शान अता फरमाया वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुझा महबूब हमारा रहमतुल लिल आलमीन आयो या अय्युहन नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना मुझा महबूब असां तोखे बुरहान बनायो आ कद जाअकुम मिनल्लाहि नूर मुझा महबूब असां तोखे नूर बनायो आ इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा तू शाहिद तू नज़ीर तू बशीर तू सराज मुझा प्यारा दोस्तों बड़ा बड़ा रब करीम पंहिंजे राणे खे शान अता फरमाया उनजे बावजूद भी अल्लाह से इरादो फरमायो मां पंहिंजे महबूब खे मेराज कराया छाजे ला उलमाए किराम फरमाइन था किथे अल्लाह पाक फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूर मुझा महबूब अमा नूर आयो मुआ के नूर करे मोकलियो अदा हाणे जे महबूब नूर आ तो साईं अब्दुल गफूर सिर्फ साईं नूर है या खुदा जी बी मखलूक नूर है मलाइक नूर मुझा प्यारा दोस्तों हाणे शुबो पैदा थो तो जे अल्लाह जो महबूब नूर आ मलाइक भी नूर तो मलाइक समझंदा असां भी नूर साईं भी नूर गाल बराबर असीं सब एक जहिड़ा आहियूं अॻिते अल्लाह पाक फरमायो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन मुझा महबूब मुखे तुझी सूह जो कसम कुरान अजीम कुरान करीम जो कसम तमाम मुरसल मजो आयो साईं करीम जने मक्के पाक आया नबूवत जो ऐलान कयो त घणा माण्हू साईं जे मौजूदनि खे तो कोन पिया मञनि साईं जी ताक़त खे कोन पिया मञनि पर सिरे खां इनकार पिया कनि त नबी ही न आहे अल्लाह जे महबूब खे दुख लॻो साईं जे अखियुनि में लुड़क भरजी आया मुझा भोला हे कहिड़ा माण्हू आहिनि जिन खे चोॾहीं जो चंड लाहे मुंहुं ॾेखारियो जिन खे लथल सिज मोटाए मुंहुं ॾेखारियो वण हलाए ॾेखारिया पथरनि खां कलमा पढ़ाए ॾेखारिया जानवर खां मुंहुं ॻाल्हाए ॾेखारियो मुंहिंजे मौजूदनि खे त कोन था मञनि पर मूंखे नबी कोन था मञनि अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब अवां फिक्र न कयो मां तुंहिंजी
हुस्न जो कसम खणी पंहिंजे क़ुरान जो कसम खणी तोखे तो चवां इहे मञीन या न मञीन मुंहिंजा महबूब मां त मञां थो मुंहिंजो महबूब नबी आहीं सुभान अल्लाह सल्लल्लाहु प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब ये तोखे नबी रसूल मञीन या न मञीन या अय्युहन नबी हस्बुकल्लाह मुंहिंजा महबूब मां मञां थो मां तोखे काफ़ी आहियां मां वेठो आहियां बांलो ॾे हल मुंहिंजा महबूब हिते बि तुंहिंजी बादशाही मथे बि तुंहिंजी बादशाही जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियां खामद ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकाई कलमो ते करीम ते चिटो चायाई अन मौला कवांत महबूबी इया उताई पोइ लिखी ॾिनाई भई सराऊं सैयद खे तू नबी मजमून जी अल्लाह जो महबूब नबी आ तो एक नबी ना है तकरीबन गालिबन 1.25 लाख नबी तो हाने यो एतमाल पैदा थो तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी नबी बाकी भी सब नबी समझंदा नबी आ असां भी नबी कम हिक जहिड़ो असी भी नबी ॿिया भी नबी सब बराबर मगर टी गाल अल्लाह पाक फरमायो कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम मुझा हबीब तमा ऐलान कयो तो मां तमा वांगी इंसान हाने हिकिड़ो इंसान त साईं कोन्हे असां सब इंसान आहियूं शुभो एतमाल पैदा थियो तो शायद ये माण्हू भी समझंदा असी भी इंसान मदीने जो साईं भी इंसान कम गॾियल आहे हिक जहिड़ा आहियूं अल्लाह पाक इन टिन ॻाल्हियुनि खे मद्दे नज़र रखंदे फ़ैसिलो फरमायो जिब्राईल मां पंहिंजे महबूब खे अहिड़ो मौजूदो थो ॾियां अहिड़ो मेराज थो करायां जो इंसाननि खे ख़बर पवे जॾहिं मुंहिंजे हबीब जो मेराज पढ़ंदा ॾिसंदा उहे चवंदा त अल्लाह जो नबी इंसान आहे पर असां जहिड़ो नाहे जे वक्त में मस्जिद वादी मक्का में सारा वली घुराए मां पंहिंजे हबीब करीम जे शान जो इज़हार कंदुसि जॾहिं अजीबो गरीब सवारी ते विहारींदुसि जिते हज़ार मलाइक मुंहिंजे हबीब जे इस्तक़बाल जे लाइ हूंदा सारा वली हूंदा उन्हनि वलियनि खे चवंदुसि वलियो मुंहिंजे महबूब करीम जो शान ॾिसो पोइ आलम किताबनि मां पढ़ी ॿुधाईंदा अवां रूहानी तौर पर माण्हुनि खे ॿुधाए जो तरीक़तो मार्फत जी रोशनी में माण्हुनि खे सम्झाए जो अल्लाह जो नबी इंसान आहे पर पाण जहिड़ो न आहे अफ़ज़ल बशर आहे मस्जिद अक़सा में 1.25 लाख नबी घुराए उन्हनि खां ॿाहूं बदिराए पंहिंजे हबीब जो इस्तक़बाल कराए मुझे महबूब करीम जे पुठियां उन्हनि खे नमाज़ पढ़ाए जिते मुझे महबूब जो मथो मुबारक हूंदो उते ॿियनि नबियुनि जा सिर झुकाइंदुसि उहे नबी चवंदा त नबी आहे पर असां जहिड़ो न आहे असां जहिड़ो न आहे मुंहिंजा दोस्तो अल्लाह पाक फैसलो कयो मलाइक नूरी सब इस्तक़बाल जे लाइ प्यारे दुस ऐ मलाइको अॼु
तस्बीह छॾे ॾियो, अॼु विर्द वज़ीफ़ो छॾे, मुंहिंजी इबादत छॾे, मुंहिंजे महबूब जे गुज़रगाह रस्ते खां बीजी वञो। जॾहिं मुंहिंजो महबूब अचे अवां सलात सां इस्तक़बाल कयो। पोइ जॾहिं ये मलाइक मुंहिंजे हबीब खे ॾिसंदा चवंदा असां सम्झो नूर आहे, वाकई नूर आहे, पर असां जहिड़ो नाहे। सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, हाणे अल्लाह पाक जिब्राइल खे फरमायो, जिब्राइल जी मुंहिंजा रब, अल्लाह फरमायो दुनिया में वञी दुनिया जा इंतजामात मुकम्मल कर सतावीं रात रजब जी। या करीम रब छा कयां? अल्लाह से फरमायो सिज खे जो पंहिंजी जाइ बीहे, चंड खे जो पंहिंजी जाइ बीहे, हवा खे जो त बीजी वञे, मुंहिंजा प्यारा मौसम खे बिहारे आ, रात ॾींहं खे पंहिंजी जाइ ते बिहारे आ, टाइम टेबल खे बिहारे आ। मुंहिंजा जिब्राइल हेठि वारा निज़ाम मुकम्मल कर, सारी मखलूक खे निंड करां, उन खां बाद जन्नतुल फिरदौस पंजो आलम अरवाह में वञ, जिते मुंहिंजा वली बाना वेठा आहिनि। रूहानी तौर पर मां रब जो पैगाम पहुचा। वलियो हौस कुतुब आयो जेके भी सब वादी मक्का में पहुचो। अज अल्लाह जे हबीब जो इस्तकबाल करे बुराक ते सवार कयो। सभी वलियन के दावत दी आ। वादी मक्का में चईनी मलाक तो समेत हर 70,000 मलाक वठी वादी मक्का में हाजिर छो। मुझे महबूब जे ला जन्नती फटको, जन्नती लिबास, जन्नत जो नाले नू खणी अचो, जन्नत जो कजल, जन्नत जी सुहाण खणी अचो। मलाइका जिब्राइल जी सभी नबियन सगोरन खे तो खुदा जा नबियो अज पंहिंजा आस्ताना पंहिंजूं जायूं छॾे मुझे महबूब करीम जे इस्तकबाल जे लाइ मस्जिद अक्सा जे पासे अची बियो। मुझे हबीब जो इस्तकबाल करे पर मला चो आमिना जा लाल तू असां जो नबी आई, अल्लाह जो नबी, सारी दुनिया जो नबी। सोना असां समझो तू सिर्फ नबी आई पर असां नबियन जो इमाम आई। सोना असा की बरकत नमाज पढ़ा तो जिते तुझा कदम हुजन उते असा नबी पंहिंजा सर झुकायूं। जिते मुझे महबूब जा कदम हा उते कुल नबियन जा सर झुकल हा। सब नबी बाद में प्या चवल खल्क से औलिया औलिया से रसूल, खल्क से औलिया औलिया से रसूल, और रसूलों से आला हमारा नबी, सबसे आला हमारा नबी। प्यारा मुसलमान भाईरो, अल्लाह जे महबूब इमामत फरमाई। नबी पंहिंजे महबूब खे पंहिंजो इमाम तस्लीम कयो। अल्लाह से फरमा जिब्राइल हिकिड़ो कमु कर, कहिड़ो? ज़मीन जा इंतज़ामात मुकम्मल करे उन खां पोइ वली घुरा, मलाइक घुरा, नबी घुरा, नबी घुरा।
उन खां पोइ मलाइकनि खे चयो त अॼु इबादतूं छॾे ॾियो, मूंखे न वणंदियूं। मुझो खास मेहमान पियो अचे, उन महबूब जो इस्तक़बाल कयो। मुझा अज़ीज़ दोस्तों, अहिड़ा इंतज़ामात थी विया जो यहाँ ज़मीन पर वहाँ फलक पर रची है शादी, मची है धूमें। यहाँ ज़मीन पर वहाँ फलक पर रची है शादी, मची है धूमें। उधर से अलवार, उधर से अलवार हंसते आते, इधर से नफ़हात उठ रहे थे। इंतजामात मुकम्मल थी विया। अल्लाह से फरमायो जिब्राईल जी मुझा रब जलील अञा हिकिड़ो कम कर, ॾेर की घोट की पन्ने आकल को वॾो माण्हू ईंदो आहे, उन जे लाइ दरवाज़ो खुलंदो आहे, ख़ासि उनजो इस्तक़बाल थींदो आहे। गिटियुनि गलियुनि में मेन चौरावनि में बैनर लॻंदा आहिनि, किथे लिखियलु हूंदो आहे अहलन व सहलन मरहबा। किथे छा किथे कीअं, उन इस्तक़बाल जा नारा। जिब्राईल मुझो महबूब अची रहियो आहे, तव्हां नूर जो बैनर, नूर जो कपिड़ो खणो थान, जन्नतुल फिरदौस मां नूर जो कपिड़ो खणी उन मथां नूर जा बैनर बना, उन्हनि बैनरुनि ते उहे आयतूं लिख जेके मां पंहिंजे महबूब करीम जे शान में इरशाद फरमायूं आहिनि। सुभान अल्लाह। एक बैनर मस्जिद अक्सा ते लगा, मस्जिद अक्सा जे दरवाजे ते, ऐं हिकु मस्जिद हराम जे दरवाजे ते, मस्जिद हराम बैतुल्लाह शरीफ जे दरवाजे ते बैनर लगा। जितां मुंहिंजो महबूब सफ़र मेराज शुरू कंदो, उते लिख सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना। जिब्रील या आयत लिखी, मस्जिद अक्सा जे दरवाजे ते बैनर लगा, ॿियो बैनर लगा वादी मक्का में, जिते मुझा सारा औलिया अल्लाह कामिलीन मुझे महबूब जे इस्तक़बाल जे लाइदा। उते बैनर लगा, उन जे मथां लिख लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। वादी मक्का में ऐं मस्जिद अक्सा जे दरवाजे ते बैनर लगा, उन जे मथां लिख यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तकी, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत, दरगाह भरचुंडी शरीफ। प्यारा मुसलमान भाइयों, मस्जिद अक्सा ते यो बैनर लगो, ऐ जिब्रील जी मुझा रब करीम पेरे आसमान ते बैनर लगा, उन जे मथां लिख कद जाअकुम मिनल्लाहि नूर। ये आसमान जे दरवाजे ते बैनर लगा, उन जे मथां लिख या अय्युहन्नास कद जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम। बी आसमान ते यो बैनर लगा, टी आसमान ते बैनर लगा, उन जे मथां लिख वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन।
जे आसमान ते बैनर लगा उन जे मथां लिख या अय्युहन नबी हस्बुकल्लाह। बेते ही आयत थी करीमा लिखी आसमान जे मथां लिख या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। सच्चे आसमान ते बैनर लगा उन ते मथां लिख वल नजमि इज़ा हवा। जिब्राईल बिहिश्त जे दरिन दरवाज़न जे मथां लगा केड़ा बैनर मुझे महबूब जी शान छा लिखंदे आयात मुक़त्तआत लिख किथे लिखा अलिफ लाम मीम किथे लिखा अलिफ लाम मीम रा किथे लिखा अलिफ लाम मीम साद किथे लिखा अलिफ लाम मीम रा किथे लिख तासीन किथे लिख तासीन मीम। किथे लिख ताहा मीम ऐन सीन काफ किथे लिख काफ हा या ऐन साद काफ साद यासीन नून काफ लिख। जिब्राईल अर्ज़ कयो मुंहिंजा मौला है कहिड़ी ज़बान अल्लाह से फरमायो मुंहिंजा जिब्राईल हे अरबिया हे असांजे राग जूं ॻाल्हियूं आहिनि राग जूं तोखे सम्झ में नहीं जूं तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार भी आ इज़हार भी आ। तुंहिंजे रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार भी आ इज़हार भी आ। तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झा जंहिंमें इनकार भी आ इकरार भी आ। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका